रब पाक के राजी बनायो था। अल्लाह के राजी कयो सोने हुसैन जे न शेर ते उन्हनि जे मनक़बत ते उन्हनि जे शान ते वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह चवंदा। अल्लाह जा बानड़ो नबी पाक जो अहल बैत खुदा खे खुदा जे रसूल खे एॾो प्यारो आ जो हज़रत अब्बास नबी पाक इस्लाम जो चाचो आ। एक दफ़े नबी साईं जे बारगाह में आयो, साईं असां जॾहिं ॿाहिरि गलियुनि में घुमऊं था, ॿाहिरि निकिरूं था, अचूं वञूं था, मके जा माण्हू पाण में कचहरी कंदा आहिनि। कचहरी कंदे कंदे ॿ माण्हू पाण में ॻाल्हाईंदा पिया आहिनि। पोइ जॾहिं न तव्हांजे ख़ानदान मां कंहिंखे ॾिसंदा आहिनि, असां मां कंहिंखे ॾिसंदा आहिनि त उन्हनि खे उन्हनि जो ॻाल्हाइण बंदि थी वेंदा, चुप थी वेंदा आहिनि। पोइ असां लंघी वेंदा आहियूं त वरी गुफ़्तगू शुरू कंदा आहियूं। ठीकु आहे ॻाल्हि इहा। ॿी वरी इहा अर्ज़ु कई, साईं मके जा माण्हू पाण में मिलनि था त ॾाढो ख़ुशि मरहबा फाकुर पाए वॾे जज़्बे सां खिली मुस्कुराए मिलनि था, पर जॾहिं असां सां मिलनि था, अव्हांजे ख़ानदान वारनि सां मिलनि था त ईअं था मिलनि ॼण त वाक़ुफ़ ई कोन्हे, बेदिलिया था मिलनि, अदम तवज्जो सां मिलनि था। असांखे ॾाढो ॾुख थो थिए, पाण में मिलनि था त ॾाढे ख़ुशि मरहबा सां, दिलजोईअ सां, कुशादा दिलीअ सां असां सां मिलनि था त बेदिलिया था मिलनि ॼण त असांजा वाक़ुफ़ कोन्हे। साईं असांखे ॾाढी तकलीफ़ थी थिए। मुंहिंजा भाइरो अल्लाह जे महबूब जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी त पाण करीमनि जे पाक चेहरे मुबारक ते जलाल ज़ाहिर थियो, कावड़ ज़ाहिर थी, ऐं पाण फरमायूं मूंखे उन अल्लाह जे इज़्ज़त ऐं जलाल जो कसम आहे जंहिंजे कब्ज़े कुदरत में मूं मुहम्मद करीम जी जान आहे त जेको माण्हू मूं महबूब जे बचड़नि सां, मुंहिंजे अहल बैत सां, मुंहिंजे ख़ानदान सां मुहबत नथो करे, भले बज़ाहिर तव्हांखे मुस्लमान नज़र अचे, पर ईमान उन जे दिल में दाख़िल थी नथो सघे। ईमान दाख़िल तॾहिं थींदो जॾहिं मुंहिंजे बचड़नि सां, मुंहिंजे अहल बैत सां, मुंहिंजे ख़ानदान सां मुहबत करे, उन्हनि सां प्यार करे। ही त हुई सभिनी ख़ानदान वारनि जी ॻाल्हि, पर ख़ासि हसनैन करीमैन जी जेका मुहबत नबी पाक जे दिल में हुई। हिकिड़ी आख़िरी ॻाल्हि करे मां पंहिंजी तव्हां खां इजाज़त थो वठां। हज़रत उसामा बिन ज़ैद रज़ियल्लाहु तआला अन्हा फरमाइनि था त मूंखे हिकु दफ़े नबी पाक अलैहिस्सलाम में राति जे टाइम ते कमु पइजी वियो। देर सां सुम्हाणे खां पोइ मूंखे नबी साईं में को कमु पइजी वियो। मां राति जे टाइम ते नबी पाक अलैहिस्सलाम जे पाक हवेली मुबारक जे दरवाज़े ते वियुसि, वञी दरवाज़ो खड़कायुमि त नबी पाक अलैहिस्सलाम जी ज़ात बरकात ॿाहिरि तशरीफ़ फरमा थिया। अदा भागा उन्हनि जा भला न जिन खे नबी साईं पाण पिया दीदार कराइनि। अहिड़ो ख़ुशि नसीब केरु हूंदो। हज़रत उसामा फरमाइनि था हुज़ूर तशरीफ़ फरमा थिया, लेकिन पाण करीमनि खे चादर पातल आहे, वेढ़ियल आहे, हथ मुबारक अंदरि चादर में आहिनि। जीअं जो आया मूंखे फरमायो ॾे ख़बर कीअं आयो हुई। अर्ज़ु कयमि साईं ही कमु तव्हां में पइजी वियो हो, हुज़ूर अलैहिस्सलाम मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी मुंहिंजो मसइलो हल करे जॾहिं वापसि घर वञण शुरू थिया, वञण लॻा वापसि, त मूंखे महसूस ईअं थियो त नबी साईं जे चादर में कुझु आहे, अंदरि कुझु आहे। मूं अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम